ओम शांति। अॼ जा महावाक्य आहिनि। पाप ऐं पुण्य जी गुह्य गति। अॼ जा महावाक्य आहिनि। पाप ऐं पुण्य जी गुह्य गति। 3/12/78 जा महावाक्य आहिनि। अॼु बाप दादा सर्व ॿारनि खे विशेष अभ्यास जी स्मृति था ॾियाराइनि। अॼु बाप दादा सभिनि खे विशेष अभ्यास जी स्मृति था ॾियाराइनि। हिकु सेकेंड में आवाज़ जी दुनिया खां परे थी आवाज़ हिकु सेकेंड में न आवाज़ जी दुनिया सां परे थी आवाज़ सां परे दुनिया जे निवासी ठही सघंदा आहियो। हिकु सेकेंड में परम धाम में पहुची वञो। ईअं असांखे विच विच में भले ई हाणे संकल्प आया हुजनि, लेकिन असां हर घंटे में इहो अभ्यास कंदा न त ॾाढी मदद मिलंदी आहे। हिकु सेकेंड में असांखे हाणे कननि में आवाज़ अचे थी, अखियुनि सां ॾिसूं था, त हिकु सेकेंड में असां परम धाम में मां निराकार ज्योतिर्बिंदु निराकार बाबा जे पास में बीठी आहियां। मां आत्मा मथे त आत्मा बीठियूं हूंदियूं आहिनि न, लटकी हुई रहंदियूं आहिनि। त हीअं हिकु सेकेंड में जीअं हाणे तव्हांखे चऊं तव्हांजी किचन में गैस आहे न, अगरि खीरु रखियो हुजे त फटाफट ध्यानु ईंदो आहे न, अरे मां गैस में ध्यानु होॾे हली वियो। हाणे ध्यानु नल जी तरफ़, पाणी जे तरफ़, ईअं हिकु सेकेंड में असांखे ध्यानु मथे बाबा वटि। त हीअं असांखे हर घंटे में, हर अधु घंटे में, या तव्हांखे विच विच में कॾहिं बि टाइम न चईंदा आहिनि न, कई स्टैचू वारो गेम खेॾंदा आहिनि न ॿार, हीअ ख़ुदि खे हिकु सेकेंड में स्टैचू करे छॾंदा करो। बसि मां हिकु सेकेंड में बाबा वटि, पोइ वापसि हेठि अची वञो। हीअ अभ्यास असांखे ॾाढो ई अॻियां वठी वेंदो आहे। हिन अभ्यास सां असांजे जीवन में ॾाढो परिवर्तन अची वेंदो आहे। ऐं इहो ई अभ्यास असांखे अंतिम समय पास कराए सघंदो, न त असां बि अंतिम समय अज्ञानी माण्हुनि वांगुरु हा करे ई शरीर छॾंदासीं। त जेतिरो आवाज़ में अचण जो अभ्यास आहे, ॿुधण जो अभ्यास, आवाज़ खे धारण करण जो अभ्यास आहे, उहा आवाज़ सां परे स्थिति में स्थित थी सर्व प्राप्ति करण जो अभ्यास आहे। त इहे बि असांखे प्रैक्टिस करणी आहे। भई हाणे कोई माण्हू अची थो वञे, असांजे दिमाग़ में ॻाल्हि आहे की उनखे चइणो आहे, त जीअं त माण्हू इंतज़ारु कंदा आहिनि कॾहिं उहो माण्हू अचे त चवां। त उहो ई असांखे हाणे जॾहिं ईंदो त चईंदासीं, फटाफट आवाज़ में अची वेंदा आहिनि न। त उहो ई असांखे ईअं इंतज़ारु करिणो आहे, कॾहिं मूंखे मौक़ो मिले त मां परम धाम में हली वञां बाबा वटि। हाणे कॾहिं मां इहा हाणे कमु करूं था, हाणे पहुची वियासीं मथे। जीअं आवाज़ वारा रमणीकता जो अनुभव कंदा आहियो, सुख जो अनुभव कंदा आहियो, हीअं आवाज़ सां परे अविनाशी सुख स्वरूप रमणीक अवस्था जो अनुभव कंदा आहियो। शांति सां गॾु अति शांति, अति रमणीक स्थिति जो अनुभव आहे। स्मृति जो स्विच ऑन कयो ऐं अहिड़ी स्थिति में स्थित थी वञो। स्मृति जो स्विच ऑन कयो ऐं अहिड़ी स्थिति में स्थित थी वञो। अहिड़ी रूहानी लिफ्ट जी गिफ्ट प्राप्त आहे। असांखे अहिड़ी रूहानी लिफ्ट जी गिफ्ट प्राप्त आहे। बाबा प्रश्न था पुछनि, आहे? वञी सघंदा आहियो? हा, भले संकल्प अचनि, लेकिन असां रोज़ कंदासीं न, ॾिसजो परिवर्तन ईंदो वेंदो आहे, स्थिति में परिवर्तन ईंदो आहे। त तव्हां रोज़ फिक्स करे छॾो, भले संकल्प अचनि, लेकिन मूंखे हिकु सेकेंड हाणे मां परम धाम में पहुची। पोइ धीरे धीरे असांजी उहा स्थिति बि अची वेंदी।
सदा एवर रेडी आहियो। सेकंड जे इशारे सां हिकु स्थिति में स्थित थी वञो। अहिड़ो रूहानी लश्कर तयारु आहे जॾहिं अहिड़ी 108 जॾहिं 16,108 आत्मायूं तयारु थी वेंदियूं ईअं अभ्यास में, तॾहिं परिवर्तन थी वेंदो। बाबा चए हाणे स्टॉप, त असां सभु स्टॉप थी वियूं, तॾहिं परिवर्तन थींदो। त सेकंड जे इशारे सां हिकु स्थिति में स्थित थी वञो। अहिड़ो रूहानी लश्कर तयारु आहे, बसि स्थित थियण में ई समय हली वेंदो आहे। हाणे अहिड़ो समय अचण वारो आहे जो अहिड़ा सत्य अभ्यास जे अॻियां अनेकनि जे यथार्थ अभ्यास स्वतः ई प्रत्यक्ष थी वेंदो। हाणे अहिड़ो समय अचणो आहे जो अहिड़ो सत्य अभ्यास जे अॻियां अनेकनि जा अयथार्थ अभ्यास स्वतः ई प्रत्यक्ष थी वेंदा। माण्हू कंदा आहिनि न रिधी सिधी सां या अहिड़ी वहिड़ी ॻाल्हियुनि सां कुझु कंदा रहंदा आहिनि, त माण्हू सोचंदा आहिनि इहो चमत्कार आहे, इहो ई सत्य आहे। लेकिन असां जॾहिं इहे सत्य अभ्यास कंदासीं न, त माण्हुनि जो अनेक जो अयथार्थ अभ्यास आहे न, उहो स्वतः ई प्रत्यक्ष थी वेंदो। चइणो न पवंदो कि असांजो अभ्यास अयथार्थ आहे, लेकिन यथार्थ अभ्यास जे वायुमंडल वाइब्रेशन द्वारा स्वयं ई सिद्ध थी वेंदो। चइणो न पवंदो कि तव्हांजो अभ्यास अयथार्थ आहे, लेकिन असांजे यथार्थ अभ्यास जे वायुमंडल वाइब्रेशन सां स्वयं ई सिद्ध थी वेंदो कि इहो उन्हनि जो अभ्यास अयथार्थ आहे। अहिड़ो संगठन तयारु आहे। हाणे समय अनुसार अनेक प्रकार जा माण्हू चेकिंग करण ईंदा, असांजी चेकिंग करण ईंदा न। तव्हां बि चईंदा न असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहियूं, त माण्हुनि खे सभु पतो आहे कि ब्रह्म जो रियल मर्यादायूं छा आहिनि ब्रह्मा कुमार कुमारियुनि जी। त माण्हू असांखे चेक करण ईंदा, ॾिसंदा अची करे कि इहे त चवनि था असां ब्रह्मा कुमार कुमारियूं आहिनि, त हीअं करनि थियूं। पोइ तव्हां चईंदव असां त हीअं कंदा आहियूं, त चईंदा न ब्रह्मा कुमार कुमारियूं त हीअं कंदा आहिनि, उहो त हीअं चए पई, उहो त हीअं पई करे। त कई माण्हू न हीअं चेकिंग कंदा रहंदा आहिनि। पोइ तव्हां खां पुछंदा तव्हां अमृत वेलो कंदा आहियो, लहसुन प्याज न खाईंदा आहियो, पवित्र रहंदा आहियो, ॿाहिरां जो खाईंदा आहियो न खाईंदा आहियो। तव्हां सां ई तव्हांजो ई टेस्ट वठंदा। पोइ अगरि तव्हां थोरी सी बि अगरि असां मर्यादाउनि में हेठि मथे हूंदासीं त झटि चईंदा अरे तव्हां त इहे करो ई नथा। त हीअं कॾहिं कॾहिं माण्हू ईंदा आहिनि, समय अनुसार अनेक प्रकार जा माण्हू चेकिंग करण ईंदा आहिनि। संगठित रूप में जो चैलेंज कंदा आहियो न कि असां सभु ब्रह्मण हिकु जी यादि में हिकु स्थिति में स्थित थियण वारा आहियूं, त ब्रह्मण संगठन जी चेकिंग थींदी। ब्रह्मण संगठन जी चेकिंग थींदी बाबा चयो त ॾिसो अञा ताईं त असां चऊं पिया असां ब्रह्मा कुमार कुमारी ठहूं माण्हू विघ्न विझनि पिया। हाणे उहे असांजी चेकिंग करण ईंदा, ॾिसूं इहे हीअं करनि था। असांजे ब्रह्मणनि जे संगठन जी बि चेकिंग थींदी। इंडिविजुअल त कोई वॾी ॻाल्हि न आहे, लेकिन तव्हां सभु विश्व कल्याणकारी विश्व परिवर्तक आहियो। विश्व संगठन विश्व कल्याणकारी संगठन विश्व के पंहिंजी वृत्ति व वाइब्रेशन व पंहिंजी स्मृति स्वरूप जे समृद्धि द्वारा कीअं सेवा कंदा आहियो। छा चेकिंग कंदा असांजी माण्हू? तव्हां सभु विश्व कल्याणकारी विश्व परिवर्तक आहियो। विश्व संगठन विश्व कल्याणकारी संगठन विश्व की पंहिंजी वृत्ति व वाइब्रेशन द्वारा व पंहिंजी स्मृति स्वरूप जे समृद्ध द्वारा
कीअं सेवा कंदा आहियो हुन जी चेकिंग हाणे असांजी थींदी। माण्हू असांजी चेकिंग करण ईंदा कि विश्व संगठन, विश्व कल्याणकारी संगठन विश्व के पंहिंजी वृत्ति व वाइब्रेशन द्वारा, पंहिंजी स्मृति स्वरूप जी समृत द्वारा कीअं इहे सेवा करनि था, हिन जी चेकिंग करण ईंदा। अॼु जी साइंस द्वारा साइलेंस शक्ति जो नाम बालो थींदो। अॼु जी साइंस द्वारा असां साइलेंस शक्ति जो नाम बाला थींदो। योग द्वारा शक्तियूं कहिड़ी ऐं केसि ताईं फैलदियूं आहिनि, उन जी विधि ऐं गति छा थींदी आहे, इहे सभु प्रत्यक्ष ॾेखारे में ॾींदो। बाबा चवनि था इहे सभु प्रत्यक्ष ॾेखारे में ॾींदो कि योग द्वारा शक्ति कहिड़ी ऐं केसि ताईं फैलदी आहे, उन जी विधि ऐं गति छा थींदी आहे, इहे सभु प्रत्यक्ष ॾेखारे में ॾींदो। अहिड़ो संगठन तयारु आहे। पहिरियों त बाबा चई 1 सेकेंड में स्टॉप थियण वारी आत्मायूं, हाणे 1 सेकेंड में स्टॉप थी वियासीं। हाणे 1 सेकेंड में आवाज़ का परे परमधाम निवासी, हाणे 1 सेकेंड में विश्व कल्याणकारी, 1 सेकेंड में विश्व कल्याणकारी। त इहे संगठन तयारु थियणो खपे न। उन में बि बाबा चई न मुख्य 16,108, उन में बि 108, उन में बि 8। जॾहिं 8 हिकदमि रेडी थी वेंदा, 16,108 इहे बि ॾिसो, हिकु जीअं लाइट हेॾा खां हुन तारनि में ट्रांसफ़र थींदी आहे न, त 8 रेडी हूंदा हमेशह बाबा जी लाइट माइट स्वरूप। पोइ 108 पोइ उन्हनि जे कनेक्शन में जो आत्मायूं हूंदियूं उन्हनि खे मिलंदी। पोइ उन खां पोइ उन 108 100 8 त उहो थी विया, पोइ 100। त बाबा चईंदा न कॾहिं कॾहिं की मां लड़ियूं बि लॻाए छॾंदमि, त सिर्फ़ु हीअं ई न सम्झो कि सिर्फ़ु 100 ई हूंदा, 100 जी लड़ियूं बि लॻाईंदा बाबा। त हिन करे सिर्फ़ु असांखे छा रहणो आहे, हाणे अभ्यास करो। स्टॉप मतिलबु स्टॉप, त असां नंबर में अची सघंदा आहियूं। त बाबा चवनि था अहिड़ो संगठन तयारु आहे, समय प्रमाण हाणे व्यर्थ जी ॻाल्हियुनि खे छॾे समृत स्वरूप ठहो, अहिड़ा विश्व सेवाधारी ठहो। एतिरो वॾो कार्य जंहिंजे लाइ निमित ठहिया आहियो, हुन जी स्मृति सदा रहे असांखे। एतिरो वॾो जो असां कार्य करण जे निमित ठहिया आहियूं, हुन जी स्मृति सदा रहे। एतिरा श्रेष्ठ कार्य जे अॻियां स्वयं जे पुरुषार्थ में हलचल व स्वयं जी कमज़ोरी छा अनुभव थींदी आहे। असांखे एॾो ऊचो कार्य बाबा ॾिनो अथई, त हिन एॾे ऊचे कार्य जे अॻियां स्वयं जे पुरुषार्थ में हलचल व स्वयं जी कमज़ोरी जो ईंदी आहे न, स्वयं जे पुरुषार्थ में जो हलचल हुजे, स्वयं जी कमज़ोरी जो अनुभव थींदी आहे, उनखे छा चईंदासीं। त एॾो वॾो कार्य असांखे मिलियो आहे विश्व जी सेवा करणु, ऐं असां अञा ताईं पंहिंजी ई कमी कमज़ोरी हलचल में बिज़ी आहियूं। पंहिंजी कमज़ोरी एतिरो विशाल कार्य जे अॻियां छा अनुभव कंदा आहियो, सुठी लॻंदी आहे। बसि स्वयं सां ई शर्म ईंदी आहे। चैलेंज ऐं प्रैक्टिकल समान हुजणो खपे, न त चैलेंज ऐं प्रैक्टिकल में महान अंतर हुजण सां सेवाधारी जी बजाय छा टाइटल ॾींदासीं। अगरि असांजो चैलेंज करूं था प्रैक्टिकल में, चैलेंज ऐं प्रैक्टिकल में अगरि असांजो महान अंतर थियो, त बाबा चवनि था तव्हांखे सेवाधारी जे अलावा छा टाइटल ॾींदासीं। अहिड़े करण वारी आत्मायूं अनेक आत्माउनि खे वंचित करण जे निमित ठहियूं, जो ख़ुदि ई हलचल में अची वेंदियूं आहिनि, ख़ुदि ई पंहिंजी कमी कमज़ोरी में बिजी हूंदियूं आहिनि। अहिड़ी आत्मायूं कंहिंजे निमित थी वेंदियूं आहिनि,
आत्माउनि खे बाबा जी किरनियूं न पहुचाइण जे निमित थी वेंदियूं। अनेक आत्माउनि खे प्राप्ति सां वंचित करे छॾंदियूं आहिनि। छो जो निमित ई अगरि हलचल में अचे त ॿियनि खे कीअं मिलंदो न। अहिड़ा घर में अगरि जेकी मां रोटी ठाहींदी हुजे, मां रोटी ठाहींदी आहे, पीउ कमाईंदो, अगरि अञा ताईं माउ पीउ जे अलावा ॿियो कोई बि न आहे घर में कमाइण ऐं रोटी ठाहिण वारो, घर में ॿिया माण्हू त आहिनि लेकिन इन लाइक़ु न आहिनि, ऐं असां ई हलचल में अची वञूं त केरु कमाईंदो, केरु रोटी ठाहींदो। त हिन करे उअं ई असां बि आहियूं। असां हिकु तरीक़े सां शिव खे पंहिंजो साजन मञंदा आहियूं त असां शिव शक्ति विश्व जी माउ थी वियासीं न। विश्व जी माउ ई अगरि हलचल में अची वञे त केॾी आत्मायूं बाबा जी प्राप्ति, शिव पिता जी प्राप्ति सां वंचित थी वेंदियूं न। पुण्य आत्मा जे बजाय असां बोझ जी आत्मा ठही वेंदासीं। हिन पाप ऐं पुण्य जी गहन गति खे ॼाणो। पाप जी गति श्रेष्ठ भाग्य सां वंचित करे ॾींदी आहे। जेकी पाप जी गति हूंदी आहे न, उहा श्रेष्ठ प्राप्ति सां वंचित करे ॾींदी आहे। संकल्प द्वारा बि पाप थींदो आहे। संकल्प जे पाप जो बि प्रत्यक्ष फल थींदो आहे। त असांखे हाणे बाबा त चईंदा कहिड़ो बि पाप न करो। हाणे अहिड़ो बि पाप न करो जो कि असां द्वारा जो आत्माउनि खे शक्ति मिले थी उन्हनि सां उहो वंचित थी वञनि, छो जो असां ई डिस्टर्ब आहियूं। ॾिसो बाबा केॾी गहरी ॻाल्हि था ॿुधाइनि। अगरि असां ई डिस्टर्ब रहंदासीं, असां ई पंहिंजी ई जीवन में दुखी परेशान रहंदासीं, लेकिन बाबा खे यादि त कंदा आहियूं असां, मतिलबु कि असां द्वारा बाबा खे सर्विस त कराइणी आहे। लेकिन असां अगरि ईअं पंहिंजी ई देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभवनि जे कारण अगरि न करे पाईंदासीं त जीअं आत्माउनि खे मिलणी खपे त उन्हनि ते त बोझ चढ़ी वेंदो। पाप जी गति श्रेष्ठ भाग्य सां वंचित करे ॾींदी आहे। पाप जी गति श्रेष्ठ भाग्य सां वंचित करे ॾींदी आहे। संकल्प द्वारा बि पाप थींदो आहे। संकल्प जे पाप पाप चईंदा आहिनि संकल्प द्वारा बि पाप थींदो आहे। संकल्प जे पाप जो बि प्रत्यक्ष फल प्राप्त थियो। त असांखे छा करिणो आहे, संकल्प खे बि चेक करो। पहिरियों त बाबा चईंदो भले संकल्प में बि अचे लेकिन कर्म में न करिणो आहे। हाणे बाबा असां छो जो जीअं जीअं अॻियां वधंदा आहियूं न उअं असांजी पढ़ाई में बि चेंज थींदो रहंदो। हाणे संकल्प में बि न करिणो, संकल्प जे पाप खे बि प्रत्यक्ष फल प्राप्त थींदो आहे। संकल्प में स्वयं जी कमज़ोरी कंहिंजी बि विकार जी पाप जे खाते में जमा थी वेंदा। मतिलबु असांजे संकल्प में बि न हुजे कि फलानो अहिड़ो आहे। हा, हुनजी कमी कमज़ोरी खे असां ॼाणंदा आहियूं, उहो नथो सुधरे, लेकिन असांखे मन में ईअं न रखिणो आहे कि उहो ख़राबु आहे, उनजो अहिड़ो सुभाउ संस्कार आहे। मन में सदा इहे रखो, उहो बि आत्मा ठीकु थी वेंदी। उहो बि पंहिंजे उल्टे सुभाउ संस्कार खां सुठे सुभाउ संस्कार वारी थी वेंदी। उहा आत्मा बि विकार बुराइनि खां मुक्त थी वेंदी। उहा आत्मा बि पंहिंजे ज़िद जे संस्कार सां, उल्टी सुठी आदतुनि सां मुक्त थी वेंदी। उहा आत्मा बि पंहिंजे अहंकार सां मुक्त थी वेंदी। त ईअं करे असांखे मन में उन्हनि जे लाइ शुद्ध संकल्प रखिणो आहे। बाक़ी ॿुधाइण जे लाइ त करिणो ई पवंदो अगरि कोई अहिड़ा हरकत कंदो त, लेकिन मन में असांखे न रखिणो। त बाबा चवनि था कि पाप जी गति श्रेष्ठ भाग्य सां वंचित करे ॾींदी। संकल्प में बि स्वयं जी कमज़ोरी कंहिं बि विकार जी पाप जे खाते में जमा थी वेंदी।
लेकिन अन्य आत्माउनि जे प्रति संकल्प में भी के विकार जी वशीभूत वृत्ति आ त ये भी महापाप आहे। ये भी महापाप आहे। कहिड़ी अन्य आत्माउनि जे प्रति व्यर्थ भोल भी पाप जे खाते में जमा थी वेंदो। संकल्प में स्वयं जी कमज़ोरी कंहिं भी विकार जी पाप जे खाते में जमा थी वेंदी। स्वयं जी कमज़ोरी या कंहिं भी विकार जी पाप जे खाते में जमा थी वेंदी। लेकिन अन्य आत्माउनि जे प्रति संकल्प में भी कहिड़े विकार जे वशीभूत वृत्ति आहे, अगर असांखे आहे अगर वृत्ति त भी ये महापाप आहे। कहिड़ी अन्य आत्माउनि जे प्रति व्यर्थ बोल भी महापाप जे खाते में। असांखे ॿुधाइण जे लाइ हाणे कंहिंजो सुभाउ संस्कार अहिड़ो आहे उल्टो सोचण जो, त असांखे कंहिंखे चलो असां चऊं त था हा भई उनजी अहिड़ो सोचंदो आहे, मतिलबु न ॻाल्हि खे थधो करण लाइ असां चईंदा आहियूं न हुनजी आदत आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, ठीकु थी वेंदो, त हीअं चओ ॿुधाइण जे लाइ त असांखे चइणो पवंदो ई हा फलां, न त लड़ाई थी वञे घर में कि हीअं छो थो चए हीअं छो। लेकिन साथ में ये भी चयो कि चलो ठीक थी वेंदो। ईअं ई कर्म अर्थात संबंध संपर्क द्वारा कहिड़ी आत्मा जे प्रति शुभ भावना जे बजाय ॿियो कोई भी भावना आहे त इहा भी पाप जे खाते में जमा थी वेंदो। त ॾिसो बाबा जी असांखे ॿुधाइनि था पाप जे खाते में छा छा जमा थींदो। त व्यर्थ संबंध संपर्क द्वारा बोल, व्यर्थ संकल्प, केॾा सारा व्यर्थ संकल्प हलंदा रहंदा आहिनि, ईअं न थी वञे, ईअं न थी वञे, ईअं न करनि, ईअं न करनि। त बाबा चवनि था इन सां बि त असांजे कॾहिं मुंहं सां निकिरी वियो त इहो भी पाप जमा थी वियो। त अन्य आत्माउनि जे प्रति संकल्प में भी के विकार जे वशीभूत वृत्ति आहे त इहे भी महापाप आहे। के अन्य आत्माउनि जे प्रति व्यर्थ बोल, के अन्य आत्माउनि जे प्रति व्यर्थ बोल, ये भी महापाप जे खाते में गिने। ईअं ई कर्म अर्थात संबंध संपर्क द्वारा कंहिंजे प्रति शुभ भावना जे बजाय कोई भी भावना आहे त इहा भी महापाप आहे। ये भी महापाप आहे। व्यर्थ भावना शुभ भावना पुण्य जो खातो वधाईंदी आहे, है न। कंहिंजे प्रति कहिड़ी ॿी कोई शुभ भावना जे बजाय ॿी कोई भावना आहे त इहे भी पाप जो खातो आहे। शुद्ध इहे भी दुख ॾियण थी वियो न, कंहिंजे लाइ असां बुरो सोचंदासीं त इहे भी सूक्ष्म में हुनखे दुख मिलंदो आहे। शुभ भावना पुण्य जो खातो वधाईंदी आहे। व्यर्थ भावना घृणा जी भावना व ईर्ष्या जी भावना पाप जो खातो वधाईंदी आहे। हिन करे बाप जा ॿार ठहिया आहियो, वर्से जा अधिकारी ठहिया आहियो, अर्थात पुण्य आत्मा ठही इहा निश्चय आहे, इहा नशो आहे त ॾाढो सुठो। बाप जा ॿार ठहूं, वर्से जा अधिकारी ठहूं, अर्थात पुण्य आत्मा ठहूं, इहा निश्चय आहे, नशो आहे त ॾाढो सुठो। लेकिन नशो ऐं ईर्ष्या मिक्स न करणो। हिकु थींदो आहे असांखे नशो आहे कि मां एॾी वॾी बाप जी संतान आहियां न, ईअं ई ॿिया बि माण्हू चईंदा जे ॿिया संतानियूं हूंदियूं या ॿियो कोई बि, त हुनजे लाइ बि असां चऊं कि हुन सां पोइ असां ईअं न करूं कि हुन सां ईर्ष्या करूं। त नशो बि हुजे कि असां बाप जा ऐं बाप जे वर्से जा अधिकारी आहियूं। लेकिन साथ साथ अगर ॿिया आत्मायूं भी बाबा जे वर्से जा अधिकारी ठहनि था, नशो आहे त हुन सां ईर्ष्या न करो। बाप जा ठहिण खां पोइ प्राप्ति अनगिनत आहे, लेकिन पुण्य आत्मा जी बजाय हिकु बाबा चवनि था, लेकिन पुण्य आत्मा जी बाप जो ठहिण खां पोइ प्राप्ति अनगिनत आहे, लेकिन पुण्य आत्मा से गॾु पाप जो बोझ भी 100 गुना आहे।
पुण्य आत्मा सां गॾु पाप जो बोझ बि 100 गुना आहे। मतलब पाप बि ओतिरो ई पवंदो, पुण्य में पुण्य जमा थींदो त पाप बि ओतिरो ई थींदो आहे। इन करे एतिरा अलबेला बि न ठहिणो आहे। बाप खे ॼाणियो, बाप खे ॼाणियो त पाप जो खातो वियो संपूर्ण। बाप खे ॼाणियो त पाप जो खातो वियो, ख़तमु थी वियो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे अलबेला न ठहो। बाप खे ॼाणो, वर्षे खे ॼाणियो, ब्रह्मा कुमारी कहलायो। हिन करे हाणे त पुण्य ई पुण्य आहे, पाप त ख़तमु ई थी विया या वा संपूर्ण ठही वियो। ईअं ॻाल्हि न सोचणो आहे, ईअं न सोचणो आहे। ब्रह्मा कुमारी जीवन जे नियमनि खे ध्यान में रखो, न ईअं न सम्झो कि असां त बसि बाप खे पहचाने वरितो, वर्षो जो अधिकारी ठही वियासीं, ब्रह्मा कुमार कुमारी ठही वियासीं त बसि असांखां त पुण्य जो पुण्य ई कमु थींदो, पाप ख़तमु थी वियो, असां त संपूर्ण ठही वियासीं, असां त मधुबन में रहंदा आहियूं, असां त सेंटर में रहंदा आहियूं, असां त संपूर्ण थी वियासीं। ईअं न सोचो। ब्रह्म कुमार कुमारी जीवन जा जो नियम मर्यादा आहिनि उन्हनि खे जीवन में साथ रखिणो आहे, उनखे जीवन में साथ रखिणो आहे। त साथ रखंदासीं त छा थींदो? तॾहिं त असांजो पुण्य जो खातो जमा थींदो न। मर्यादायूं सदा साम्हूं रखो, पुण्य और पाप ॿिन्ही जो ज्ञान बुद्धि में रखो। चेक करो, पुण्य आत्मा कहलाईंदे हुए मनसा वाचा कर्मणा कोई पाप त न कयो। कहिड़ो खातो जमा थियो, कहिड़े बि प्रकार जी चलन द्वारा, बाप द्वारा न। बाबा चवनि था कि असांखे पुण्य और पाप ॿिन्ही जो ज्ञान बुद्धि में हुजे। चेक करो, पुण्य आत्मा कहलाईंदे हुए मनसा वाचा कर्मणा कोई पाप त न कयो, कहिड़ो खातो जमा कयो, कंहिं बि प्रकार सां, कहिड़े बि प्रकार सां चलन द्वारा बाप नॉलेज जो नाम बदनाम त न कयो। त इहे असांखे चेक करिणो आहे। बाबा चवनि था, बाबा चवनि था कि मूं वटि हर हिक जो खातो स्पष्ट आहे, लेकिन ईअं ई असांजे अॻियां बि खातो स्पष्ट थियणो खपे। पंहिंजे पाण खे हलायो न, अर्थात धोखो न ॾियो। ईअं त थींदो ई आहे, ईअं त सभी कंदा आहिनि। मतलब बाबा ॿुधाइनि, बाबा चवनि पिया न कि असां कंहिंजे लाइ बि व्यर्थ भावना, कंहिंजे लाइ बि बुरी भावना, मन वचन कर्मणा में अगरि असां कंहिंसां बुरो हलंदा आहियूं त इन्हनि सां पाप जमा थी वेंदो आहे। त ईअं न सोचो कि ईअं त सभु कंदा आहिनि, न, भले सभ में आहिनि, लेकिन मां त न करां न, मां त सेफ रहां न, मां त सर्व जे लाइ शुभ भावना शुभकामना करां न। भले माण्हू असां सां केतिरो बि बुरो चवनि करनि, इहे ई त एग्ज़ाम आहे न, इहे ई त एग्ज़ाम आहे कि माण्हू त असांखे बुरो चईंदो, बुरो कंदो, लेकिन असां केतिरो न बुरे ॻाल्हियुनि खे मन में न रखी करे त बि उन्हनि जे लाइ सुठो सोचूं था कि हिन जो बि भलो थिए, है न। अगरि उहे असां सां नथा ॻाल्हाइनि, चवनि असांजी मत, त भले असां उन्हनि खे न ॿुधायूं, लेकिन असां उन्हनि जे लाइ शुभ भावना शुभकामना रखूं कि इन्हनि जो बि भलो थिए। तॾहिं त विश्व सेवाधारी ठही सघंदासीं न। संगठित रूप में हिकदमि हिकु स्थिति जो अनुभव कराए सघंदा आहियो। हाणे ताईं बि पाप जो खातो जमा थींदो आहे त चुकतो कॾहिं थींदो?
अन्य आत्माउनि खे पुण्य आत्मा ठाहिण जे निमित्त कीअं ठाहींदो। हिन करे हाणे अलबेलो ठही करे पाप जो खातो ठाहिणु बंदि करो। सदा पुण्य आत्मा भव जो वरदान बाबा खां वठो। सदा यादि रखिजो कि मां कहिड़ी आत्मा आहियां, मां पुण्य आत्मा आहियां। मूंखां सपने में भी पाप कर्म न थी सघंदो। अर्थात असांजा सपने में भी अहिड़ो कोई सपनो न अचे जंहिंमें मां पाप करां। त असांखे पंहिंजे सपने ताईं भी पाप कर्मनि जी पापनि जी अविद्या थी वञे। सदा ऑटोमेटिकली असांखां असांजो हर संकल्प बोल कर्म पुण्य जो ई थिए। अज्ञानी माण्हू इहे स्लोगन चईंदा आहिनि, बुरो न ॾिसो, बुरो न ॿुधो, बुरो न सोचो। हाणे बाप चईंदा आहिनि व्यर्थ बि न ॿुधो, न ॿुधायो, न सोचो। हाणे बाप चईंदा आहिनि व्यर्थ भी न ॿुधो, न ॿुधायो, न सोचो। सदा शुभ भावना सां सोचो, शुभ बोल बोलो। सदा शुभ भावना सां सोचो, शुभ बोल बोलो। व्यर्थ खे भी शुभ भाव सां ॿुधो। एतिरो असांखे व्यर्थ जी अविद्या थी वञे कि कोई माण्हू असांखे व्यर्थ भी ॻाल्हियूं ॿुधाए थो, चए थो, त बि असां हुन में शुभ भाव रखूं कि भई हिन जो भी कल्याण थिए, भी हिन खां मुक्त थी वञे। या कॾहिं कोई अहिड़ो व्यर्थ माण्हू चए थो, करे थो, त हुनखे भी ज्ञान युक्त ॿुधो कि ॾिसो हिन आत्मा में केतिरो कचिरो आहे, केतिरी कचिरे वारी सोच आहे, तॾहिं त ईअं चए थी। त असां भी बाप जी याद में रही करे हिनखे भी परिवर्तन करूं। चलो कोई न, इहे असांखे ॿुधाए थी, कम से कम असां बाबा खे यादि करे समाईंदा वञूं, है न। असां बाप खे यादि करे हुन ॻाल्हियुनि खे समाईंदा वञूं त बि सुठो। मन में न रखो, बाबा जी यादि में बाबा सागर आहे न, बाबा खे ॾेई ॾींदा वञो त उहो सभु समाइजी वेंदो। त सदा शुभ भावना सां सोचो, शुभ बोल बोलो। व्यर्थ के भी शुभ भाव सां ॿुधो। जीअं साइंस जे साधन बुरी चीज के परिवर्तन करे सुठो करे ॾींदा आहिनि न, रूप ई परिवर्तन करे छॾींदा आहिनि। त तव्हां सदा शुभ चिंतक सर्व आत्माउनि जे बोल जे भाव के परिवर्तन न करे सघंदा आहियो, न। हर आत्मा जे बोल जे भाव के परिवर्तन करो। कोई कहिड़े भी भाव सां असांखे कुझु चए थो, असांखे कुझु करे थो असांजे लाइ, लेकिन असांखे हुनखे कहिड़े भाव में खणणो आहे, शुभ भाव में खणणो आहे। अच्छा, कोई तव्हांखे चए तव्हांजो छा मतिलबु, त कोई असांखे चए भई तव्हांजो छा मतिलबु, असां कुझु बि करूं। अॼुकल्ह ॿार बि चई ॾींदा आहिनि, न, नंढा नुंहरियूं बि चई ॾींदा, पुत्र दोतरा बि चई ॾींदा, तव्हांजो छा मतिलबु। त असां इहे त बुरी ॻाल्हि थी वई, इहे त उन्हनि जो बुरो मतिलबु ईअं थी वियो। त असां छा कंदासीं, हुनखे सुठे में कीअं परिवर्तन कंदासीं। चलो ठीकु आहे, चवनि था असांजो छा मतिलबु। भई नंढो ॿार हुजे त असां हुनखे चऊं भई असांजो मतिलबु आहे न, भई जेसि ताईं तूं सिखे तेसि ताईं त असां तोखे सेखारींदासीं न। चलो वॾा ॿार थी वेंदा आहिनि, नुंहरियूं हूंदियूं आहिनि, उहे चवनि भई तव्हांजो छा मतिलबु, असां कीअं बि हलूं। तव्हां सोचो, चलो सुठी ॻाल्हि आहे, पंहिंजो जीवन ख़ुदि जीअण सिखनि था, पंहिंजो उहो करनि था त करनि भले। लेकिन अगरि उहो ग़लति कमु करनि था ऐं चवनि था असां तव्हांजो छा मतिलबु, त हुन में असां छा कंदासीं, असां बुरो मञी करे वेही रहंदासीं। असां सोचंदा आहियूं न कि वीचारा अञा नंढा आहिनि, आत्मायूं सम्झ कोन अथनि,
त असां छा कंदासीं, भले तव्हां उन्हनि जी लाइफ में इंटरफेयर उहो नथा करणु ॾियनि त न करो, लेकिन पंहिंजी शुभ भावना रखो कि इन्हनि जो बि कल्याण थिए, इहे बि किथे ग़लति रास्ते ते न फसनि। ये त सोचे सघंदा आहियो न, त हीअं परिवर्तन करो, है न, कि चलो ठीकु आहे। कॾहिं कॾहिं थींदा आहिनि नंढा ॿार सम्झंदा न आहिनि, भई नंढनि खे त माण्हू चए न, जेसि ताईं तूं वॾो आहे तेसि ताईं असां चईंदासीं कंदासीं। पर शादीशुदा अॼु माण्हू नंढा नंढा ई शादी करनि था, चवनि था असां वॾा थी वियासीं, पर जीवन जो अनुभव त आहे न। त अहिड़े ॿारनि उहो बि नंढा ॿार ई थी विया न, हुन जीवन जे लाइ त नंढा ॿार ई थी विया। त हुननि जे लाइ बि असांखे ईअं ई सम्झणो खपे, चलो कोई ॻाल्हि कोन्हे, इहे बि अञा सिखी वेंदा। असां उन्हनि जे लाइ शुभ भावना कंदा रहूं, उन्हनि ते नज़र रखो, भले उन्हनि खे कुझु चओ न, छोकी अॼुकल्ह सभु सोचदो आहे न असां वॾा आहियूं। त हीअं करे असांखे सदा पॉज़िटिव रहणो, कोशिशि करो असांखे कॾहिं बि नेगेटिव भावना, नेगेटिव सोच कंहिंजे लाइ न रखणी आहे। भई अगरि ॿार चवनि, नुंहुं चए तव्हांजो छा मतिलबु, त असांखे हीअं न चइणो आहे, हीअं न सोचणो आहे। ॾिस हिन सां इहे ठोकर खाईंदी न तॾहिं पतो लॻंदो, है न। जो असांजे लाइ मन में नेगेटिव भावना ईंदी आहे न, उन्हनि जे लाइ नेगेटिव वीचार, नेगेटिव ॻाल्हियूं, त उहो असांखे न रखणी आहे। असां में उहा नेगेटिव भावना न अचे, भले कोई असांखे केतिरियूं बि गारियूं ई छो न ॾे, भले कोई असांखे केतिरो बि बुरो ई छो न चए, असांखे इहा हिकदमि गांठ बांधी करे रखणी आहे कि मूंखे सभिनि जे लाइ सुठो ई सोचणो आहे। छो जी सुठी सोच रखंदासीं तॾहिं ई असां बाप जी छत्रछाया में रही सघंदासीं, तॾहिं ई असांजो बाबा सां कनेक्शन रहंदो। जंहिं समय असां माण्हुनि जे लाइ बुरो सोचणु लॻी वियासीं न, हुन समय असांजो बाबा सां डिसकनेक्शन थी वियो, है न। चइण वारो त हली वियो, भई असांजो हिसाबु किताबु हूंदो न, ईअं ई थोरी कोई चई वेंदो। असांखे त हिकु ई कमु मिलियो आहे, छो जो असां केरु आहियूं, फ़रिश्ता आहियूं। फ़रिश्तो छा कंदो आहे, फ़रिश्तो सदा सभिनि जे लाइ दुआ कंदो आहे न, सभिनि जे लाइ सुठो सोचंदो आहे। त असांखे त फ़रिश्तो ठहिणो आहे। असां छो उन्हनि उहो बुरो चवंदा, असां उन्हनि जे लाइ बुरो चई करे असां पंहिंजे फ़रिश्ते जी ड्रेस खे ख़तमु करे छॾूं। सदा यादि रखो कि मां फ़रिश्तो आहियां, सर्व जे लाइ सुठो सोचणो। त सर्व आत्माउनि जे बोल जे भाव के परिवर्तन न करे सघंदा आहियो। सदा भाव भावना श्रेष्ठ रखो, सदा पुण्य आत्मा ठही वेंदा। त सदा असां पुण्य आत्मा ठही वेंदासीं। सदा भाव भावना श्रेष्ठ रखो त सदा असां पुण्य आत्मा ठही वेंदासीं। स्वयं के परिवर्तन करो, न कि अन्य जी सोच के परिवर्तन करो। स्वयं के परिवर्तन करो, न कि अन्य के परिवर्तन जो सोचो। चइण वारा त चईंदा ई सही, करण वारा त करदा ई सही। असांखे छा सोचणो आहे, असांखे कीअं ॻाल्हाइणो आहे, असांखे कीअं कर्म करिणो आहे, जंहिंसां असां बाप जी संतान कहलाए सघूं, है न। असांखे छा सोचणो आहे, छा करिणो आहे, जंहिंसां असां बाप जी संतान कहलाए सघूं। अगरि असां बि हुननि जीअं ई उल्टो रहंदासीं, उल्टो चईंदासीं, उल्टो कंदासीं, ॿ टे ॿुधाए ॾींदासीं, है न, त असां कहलाईंदासीं बाप जी संतान। स्वयं जे परिवर्तन ही अन्य जो परिवर्तन। हिन में पहिरियों मां बाबा चवंदा, स्वयं जो परिवर्तन ही अन्य जो परिवर्तन आहे। हिन में पहिरियों मां परिवर्तन थिया, पोइ अन्य थिया।
हिन में पहिरियों मां ईअं सोचो, इहा मर्जीवा ठाहिण में ई मज़ो आहे। साम्हूं वारो त गारियूं ॾियणु बंदि नथो करे, मां ई उन जे लाइ दुआ करणु, सुठो सोचणु लॻी वञा, त कम से कम मूंखे नेगेटिव वीचार त न ईंदा न। मन में इहे धुन लॻाए छॾियो, हिन जो बि कल्याण थिए, हिन जो बि कल्याण थिए, हिन जो बि कल्याण थिए, हीअ बि सुठी आत्मा, सुठी आत्मा, सुठी आत्मा, सुठी आत्मा। मन में अचण ई न ॾियो इहे ख़राबु आहे। इहे बि पंहिंजो जीवन ईंदो आहे न, भई घर में अॼुकल्ह माण्हू कोई छा नथो करे, कोई छा नथो करे, कोई छा नथो करे, त माण्हुनि खे परेशानी थींदी आहे न। अगरि घर में ॿार पढ़े न त माउ पीउ सोचंदा आहिनि पढ़े नथो, पढ़े नथो। अगरि नौकिरी धंधो नथो करे, चए थो नौकिरी धंधो नथो करे, नथो करे। नुंहुं नथी ॿुधे, हीअ नथी करे, नथी करे, नथी करे, हिन में ई माण्हू बिज़ी आहे। त अॼु खां असांखे छा पॉज़िटिव सोचणो आहे? पढ़ंदो आहे, पढ़ंदो आहे, सुठो पंहिंजो जीवन जींदो आहे, पंहिंजो जीवन सुठी रीति जिए थो, जिए थो, जिए थो, बसि इहे धुन लॻाइणी। तॾहिं असां पंहिंजे जीवन में शांति, ख़ुदि जॾहिं असां शांति रहंदासीं, ख़ुदि जो मन शांति रहंदो, ख़ुदि जा बोल सुठा थींदा, त साम्हूं वारो आप ई परिवर्तन। इन खे ई महाबली चइबो। स्वयं जी कमी कमज़ोरियुनि खे स्वाहा करणु, स्वयं खे परिवर्तन करणु ई महाबली चइबो। घबरायो न, ख़ुशी सां मरो, ख़ुशी सां मरो। कीअं मरो? शरीर सां न मरो, पंहिंजी पुराणी आदतुनि सां मरो, पुराणे स्वभाव संस्कार आदतुनि सां मरी वञो, अर्थात हुनखे भुलिजी वञो न। असां में जो बि विकार, बुराई, कमी कमज़ोरी आहे न, हुनखे छॾणु मतिलबु पुराणे सां मरो। हिकु मरण त जीअणी आहे, हिते सचो, इहे ई सचो जीअदान आहे। इहे मरण ई जीअण आहे। पुराणे सां मरी वञो, नए सां जियो, नए में जियो, त इहे मरण ई छा थियो? जीअण थियो। इहे ई सचो जीअदान। चईंदा आहिनि न, भॻवानु मुर्दे खे बि ज़िंदा कंदो आहे। भई जेकी आत्मा शरीर सां निकिरी वई हुनखे ज़िंदा न कंदो भॻवानु, हुनजो त समय थी वियो। लेकिन असां पंहिंजी अच्छाई, पंहिंजे गुण, पंहिंजे संस्कार, पंहिंजी विशेषतायूं जो असांजी ख़तमु थी वियूं आहिनि, जंहिंसां असां मरी विया आहियूं न, अहिड़ी आत्मा खे जगाईंदो आहे भॻवानु, अहिड़ी आत्मा खे ज़िंदो कंदो आहे। कीअं कंदो आहे? ख़ुदि जी स्मृति ॾेई, पंहिंजी स्मृति ॾेई कि असां केरु आहियूं, असांजो पीउ केरु आहे, असांजे पीउ जी गुण विशेषतायूं केरु आहिनि, असां में केतिरी विशेषतायूं गुण हुया। हिन सां असांखे परमात्मा इहा असांखे जागृति ॾींदो। त इहो थियो जीअदान। पुराणे सां मरणु, नए सां जीअणु सिखाइणु, नए में जीअणु सिखाइणु। कोई चईंदो, केरु सेखारींदो? त इहा परमात्मा में शक्ति आहे न, उहो ई असांखे ईअं सेखारे सघंदो आहे कि सिर्फ़ु मुंहं सां, भई दुनिया वारा माण्हू त छा चईंदा, भई तव्हां इहा जाप जपंदा रहो, मुंहं में मोइड़ो विझी छॾो, लेकिन मन शांति थींदो आहे? ऐं भॻवानु त असांखे एॾी सुठो ज्ञान ॾींदो आहे जंहिंसां असांजो मुख त छा, मन बि शांति थी वेंदो। ॿियो ई असां हुन जे लाइ सुठो सोचणु लॻी वेंदा आहियूं कि हिननि जो बि कल्याण थिए। असांजो पहिरियों वचन छा आहे? हिकु बाप ॿियो न कोई, अर्थात सभिनि सां मरणु, हिक सां जीअणु। नाम मरणु आहे, लेकिन सभु कुझु पाइणो आहे, निभाइणु मुश्किल लॻंदो आहे छा? सहज आहे, सिर्फ़ु परिवर्तन करणु न ईंदो आहे।
भाव भावना खे परिवर्तन करणु न ईंदो आहे। त हाणे सिर्फ़ु पंहिंजो भाव ऐं भावना परिवर्तन करो। असांजो भाव सभिनि जे लाइ आत्मिक भाव हुजिणो खपे। असांजी भावना हमेशह शुभ भावना हुजिणी खपे, है न। कोई असांखे कुझु चए त उन समय सोचो ये आत्मा हीअं चए थी, उल्टो चए थी, उहा आत्मा चए थी, तव्हांजो छा मतिलबु? उहा आत्मा चए थी असां आत्मा आहियूं, त असां उन जे प्रति कहिड़ो भाव रखूं? ये आत्मा मुंहिंजो भाउ मूंखे हीअं चए थी, ऐं असांखे पतो आहे उहो ग़लति थी चए। अगरि असां उन्हनि जे जीवन में इंटरफेयर न कंदासीं त उहो ग़लति राह में, ग़लति रास्ते में हली वेंदी, लेकिन उहो ॿुधण ई नथी चाहे। पोइ छा कंदा? पोइ अगरि असांखे यादि रहंदो न भई इहा आत्मा हीअं चए थी ऐं इहा ग़लति संग जे प्रभाव में अची वई आहे, त असां उन जे लाइ शुभ भावना रखूं कि इहा बि परमात्मा जी छत्र छाया में सेफ रहे, इहा बि परमात्मा जी छत्र छाया में सेफ रहे। हीअं न सोचो ॾिस हीअ मूंखे हीअं थी चए, एॾी नंढी थी करे मूंखे चए थी, मुंहिंजो छा मतिलबु? कल्ह जो हिन सां बुरो थिए, हिन जे जीवन में परेशानी अचे, माण्हू हिन सां बुरो करनि त नाम त असांजो बदनाम थींदो न। ईअं ई सोचंदो न माण्हू त, कि पोइ कल्ह कुझु थींदो त मूं वटि ईंदी, हीअं चईंदी, हूअं चईंदी, नाम त असांजो बदनाम थींदो न। लेकिन असांखे हिननि सभिनि ॻाल्हियुनि में न वञिणो आहे। असांखे छा रखिणो आहे? भई आत्मा हीअं चए थी, हिन जो बि भलो थिए, हिन जो बि कल्याण थिए, हीअ बि सही रास्ते ते, ॿियनि जे प्रभाव में जो पहुची वई आहे, हीअ बि ॿियनि जे प्रभाव सां मुक्त थी वञे। ईअं असांखे भाव भावना रखणी। लेकिन असां जॾहिं दैहिक संबंध सां ॾिसंदा आहियूं न, पोइ असां में बि बुरी भावना अची वेंदी। त भाव ऐं भावना सिधा आत्मिक भाव ऐं शुभ भावना रहे, इहे असांखे परिवर्तन करणो। वाह ड्रामा वाह, जॾहिं चईंदा आहियो तॾहिं इहे सभु छा थियो? वाह ड्रामा ड्रा हीअं चओ, जॾहिं चईंदा आहियो त इहे सभु छा थी वियो? हर ॻाल्हि में वाह वाह, हाय हाय ख़तमु। हर ॻाल्हि में वाह वाह हुजणी खपे। बाबा चवनि था हाय 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 ख़तमु। उन ॾींहुं बाबा चई न, ॿार कोई बि ॻाल्हि थींदी आहे त चईंदा आहिनि आई न चइणो। ओहो वाह, केॾो सुठो थियो, ड्रामा में केॾो सुठो आहे। वैसे त सुठो ई आहे न, अगरि कोई तव्हांखे चए असां पंहिंजे पाण ई करूं था, तव्हां विच में न अचो, त सुठो आहे। असांखे सिर्फ़ु मथां सिर्फ़ु ध्यानु रखिणो आहे, पंहिंजे जीवन में मस्तु रहो, सुठो आहे न। त हर ॻाल्हि में असांखे पॉज़िटिव सोचणो। ॿार चए मां पाण ई सभु कुझु करां थो, तव्हांजो छा मतिलबु? त सुठो आहे भई कर तूं, असां पंहिंजे ॿिए कम में लॻी वेंदासीं। त इहे पॉज़िटिव सोचो, वाह वाह चओ। ईअं ॿी कोई ॻाल्हि बि अचे त उन समय पहिरियों ई सोचो। मतिलबु ॾिसो, दुनिया में ॻाल्हि त थियनि ई थियूं एॾी सारियूं। पहिरीं सोचो अगरि मुंहिंजे जीवन में हीअं कुझु थियो त मां हुन समय पॉज़िटिव छा सोचंदमि जंहिंसां मुंहिंजी स्थिति वाह वाह जी रहंदी, मां हाय हाय न कंदमि। त या पंहिंजे अंदरि कोई कमज़ोरी आहे ऐं सोचो अगरि अहिड़ो कोई पेपर अची वञे त मां पंहिंजी स्थिति खे पहिरियों ई तयारु रखो, ताकी हुन समय मां हाय हाय न करां, वाह वाह करां। वाह बाबा, वाह ड्रामा, वाह मुंहिंजो पाठ, वाह। हिन स्मृति में रहो त विश्व वाह वाह कंदो। जॾहिं असां हिन स्मृति में रहंदासीं न, तॾहिं विश्व वाह वाह कंदी। मुश्किल तॾहिं लॻंदो आहे जॾहिं बाप सां गॾु बाप जे साथ खे भुलिजी वेंदा आहियूं। बाप खे साथी ठाहे करे मुश्किल खे सहज करे ॾियो न। कुझु बि तव्हांखे सम्झ में न अचे न, कहिड़ी पहाड़ जहिड़ी बि ॻाल्हि थी वञे, एतिरो त यादि करे सघंदा आहियो न, बाबा
न मुंहिंजा बाबा अचो, इहे त यादि करे सघंदा आहियूं न। त एतिरो त यादि करो, भले ज्ञान जे विस्तार जी ॻाल्हियूं यादि न रहनि, भई हिन समय मां कहिड़ी पॉइंट, कहिड़ी शक्ति, कहिड़ो गुण, छा करिणो आहे, बसि बाबा मुंहिंजा बाबा अचो, त मुश्किल सहज थी वेंदी है न। त जॾहिं बाप जो साथ भुलिजी वेंदा आहियो त मुश्किल लॻंदी आहे, अकेलो थियण सां बोझ अनुभव थींदो। त अहिड़ो साथी ठाहे करे मुश्किल खे सहज ठाहियो, हाणे बाबा खे पंहिंजो साथी ठाहे करे हर मुश्किल खे सहज कंदा हलो। अच्छा सदा सहयोगी, स्वयं जे परिवर्तन द्वारा विश्व परिवर्तन करण वारा, सदा बाप जे कार्य में सहयोगी, स्व परिवर्तन सां विश्व परिवर्तन करण वारा, हर संकल्प हर सेकेंड में पुण्य जो खातो जमा करण वारा, पुण्य आत्मा पंहिंजी समृद्धि द्वारा विश्व खे समृद्ध ठाहिण वारा, अहिड़ा महान सदा श्रेष्ठ पुण्य आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। पार्टियुनि सां गॾु बाप दादा मुलाक़ात था करनि। सदा बाप द्वारा मिलियो हुयो महामंत्र यादि रहंदो आहे, केतिरो सहज मंत्र आहे। हिन मंत्र सां सभु दुखनि सां पार थी सुख जी सागर बाप समान ठही वेंदा। कहिड़ो मंत्र आहे? मनमना भव। त हिन मंत्र खे यादि रखंदव त सभु दुखनि सां पार थी सुख जी सागर बाप समान ठही वेंदा। कोई बि पंहिंजे जीवन में न नियम ठाहे रखो। वैसे त नियम आहे हर घंटे में असांखे बाबा खे यादि करिणो ई आहे, लेकिन अगरि तव्हां नथा करो त नियम ठाहियो। जॾहिं बि मां पाणी पींदमि त बाबा खे ज़रूरु यादि कंदमि, रोटी खाइण खां पहिरियों ज़रूरु यादि कंदमि, घर खां ॿाहिरि निकिरण खां पहिरियों ज़रूरु बाबा खे साथ वठी वेंदमि, घर ईंदे ई बाबा खे शुक्रिया चईंदमि, सुबुह जो उथंदे ई गुड मॉर्निंग, राति जो सुम्हंदे ई गुड नाइट। अगरि तव्हां बाक़ी कुझु नथा करे सघो त अहिड़ा कोई तरीक़ा ढूंढो, पंहिंजे घर में बाबा जो चित्र लॻाए छॾो जॻह जॻह ते। हा, पहिरियों बाबा दादियूं ईअं कंदियूं हुयूं, किचन में गैस जे साम्हूं लॻाए छॾो, गेटनि ते लॻाए छॾो न, जिते चाबी लटकाईंदा आहियूं उते लॻाए छॾो ताकी वञण खां पहिरियों बाबा यादि अचे, अचूं त बाबा यादि अचे। जिते सुम्हंदा आहियूं उते साम्हूं चित्र लॻाए छॾो। त कॾहिं कॾहिं असां भुलिजी बि वञूं, ॻाल्हि में फसी वञे असांजी बुद्धि, त बाबा जो चित्र ॾिसी करे यादि अची वञे। त ईअं असांखे सहज रीति पोइ मनमना भव थी वेंदासीं। हिन मंत्र सां सर्व दुखनि सां पार सुख सागर बाप जे समान ठही वेंदा। जो कोई बि प्रकार जो दुख ईंदो आहे त मंत्र वरितो ऐं दुख वियो। हाणे दुख जी लहर बि न अची सघंदी आहे, अची सघंदी आहे? चेक करो, कंहिंजे दुख में दुखी बि न थियणो है न। कोई तव्हांजे अॻियां सूर में रोए, कोई तव्हांजे अॻियां जॾहिं अंतिम स्थिति में माण्हू खे ॾाढी तकलीफ़ थींदी आहे न, अहिड़े समय में ॾिसो मूंखे दुख थिए थो न, कोई अनजान व्यक्ति असां ॾिसंदा आहियूं टीवियुनि में हीअं, त हुन समय असांखे एॾो दुख या रोइण न ईंदो आहे। भई ॾिसंदा आहियूं, हा सोचंदा आहियूं अरे वीचारे सां ॾाढो बुरो थी वियो, हीअं चईंदा आहियूं। लेकिन असांखे ईअं न चइणो आहे, असांखे चइणो आहे हिन आत्मा जो बि कल्याण थिए, हिन आत्मा खे बि बाबा शक्ति ॾे, है न। लेकिन तव्हां ॾिसो के ॿियनि माण्हुनि सां उहो ई दुख अचे थो त असांखे उहो रोइण जी, दुख जी फीलिंग नथी थिए, जबकि उहा आत्मा बि असांजो भाउ आहे।
है न। लेकिन देहिक संबंधी कंहिंसां उहा ई ॻाल्हि थिए थी त असांखे केॾो दुख थो थिए, केॾो रोइण थो अचे, जबकि असां त दुख हरता सुख हरता, असांजे लाइ त उहा आत्मा बि असांजो भाउ, इहा आत्मा बि असांजो भाउ, पोइ असांखे दुख छो थो थिए? इन जो मतिलबु असां देह भान में आहियूं, है न। अगरि असांखे हुननि जे सेम दुख में दुख नथो थिए, हिन में थिए थो, मतिलबु मां हुनखे देह भान जी दृष्टि सां ॾिसां थी। हुन समय सोचो हीअ बि त आत्मा आहे, उहा बि आत्मा आहे, उहा आत्मा बि पंहिंजे कर्मनि अनुसार भोॻे, हीअ आत्मा बि पंहिंजे कर्मनि अनुसार भोॻे थी, त हाणे भोॻणो त आहे सही, पर मूंखे छा करिणो? मूंखे हिन आत्मा खे शक्ति ॾियणी आहे, न कि हिन जे दुख पंहिंजे अंदरि पाण ते हावी थियणु ॾियणु। केर बि हुजे, चाहे तव्हांजे दैहिक संबंध में नज़दीक वारो बि हुजे, हुनखे बि कुझु थिए त हुनजो दुख असां ते हावी न थिए, इन जे लाइ पहिरों खां ई मां आत्मा, हीअ बि आत्मा, ऐं पहिरों खां ई हुनखे सकाश ॾियणु शुरू करे छॾियो, ताकी असां द्वारा सुख जी किरनियूं, शांति जी किरनियूं, शक्ति जी किरनियूं हुन वटि पहुचंदियूं त असांखे हुनजी दुख जा प्रभाव न ईंदो। त सुख सागर बाप जे समान थी वेंदा। कोई बि प्रकार जो दुख ईंदो आहे त मंत्र वरितो ऐं दुख वियो। हाणे दुख जी लहर बि न अची सघंदी आहे, स्वप्न में बि न, जरा बि दुख जो अनुभव न थिए, चाहे तन बीमार थी वञे, धन हेठि मथे थिए, कुझु बि थिए, लेकिन दुख जी लहर अंदरि न अचणी खपे। लहर क्रॉस करे वञे। सागर में कॾहिं लहरायो, सागर में कॾहिं नहायो अथव? बाबा पुछनि था, कॾहिं सागर में सनानु कयो अथव? लहर ईंदी आहे त जंप करे पार करे वेंदी आहे न। अगरि पार करे वठंदा आहियो न, जंप कंदा आहिनि न जॾहिं लहरियूं ईंदियूं आहिनि त। अगरि तरीक़ो ईंदो आहे त हुन में नहाइण जो सुख मिलंदो, डूबंदव न। न त हिकु ई लहर आई ऐं असांखे अगरि तरीक़ो न पतो आहे कीअं सनानु करिणो आहे त असांखे उहो खणी वेंदी। त लहरुनि में लहराइणु ईंदो आहे या डूबी वेंदा आहियो? कोई बि ॻाल्हि अचे थी, वञे थी, असां बाबा सां बुद्धि योग जोड़े करे, बाबा जी ज्ञान जी ॻाल्हियुनि खे पकिड़े करे हुननि में लहराईंदा वञो, हुन जे प्रभाव में न अचो, जंप मारे छॾो। सागर जा ॿार डूबी न सघंदा आहिनि, लहर खे क्रॉस करो, जीअं कि खेल था करो। लहर जेकी लहरियूं ईंदियूं आहिनि न जीवन में, आहे कॾहिं ईअं थो थिए, कॾहिं ईअं थो थिए, कॾहिं ईअं थो थिए, त असांखे बि छा करिणो आहे? लहर खे क्रॉस करो, जीअं कि असां खेल था खेलूं, क्रॉस कंदा वञो जल्दी जल्दी। दुख जा ॾींहं हाणे समाप्त थी विया, दुख जा ॾींहं हाणे समाप्त थी विया। बाबा पार्टियुनि सां ॻाल्हाइनि था त ॿी पार्टी आहे, विजय भव जे वरदान सां माया खे विदाई ॾियो। माया खे विदाई ॾियण जो सहज साधन छा आहे? मां विजयी आत्मा आहियां, मां विजयी आत्मा आहियां। बाप दादा द्वारा सदा विजयी भव जो वरदान प्राप्त आहे। उन ॾींहुं बाबा चई न, मां ॿारनि खे वरदान ॾिना आहिनि, लेकिन ॿार यूज़ करनि, उनखे संभालनि। त सदा यादि रखो कि मां बाप दादा जी विजयी आत्मा आहियां। मां विजयी आत्मा आहियां त कहिड़ी बि प्रकार जी माया ईंदी न, ऑटोमेटिकली असां विजय प्राप्त करे वठंदासीं। जॾहिं अलौकिक जन्म वरितो आहे त सौगात व जन्म जो वरदान बाबा विजयी भव जो ॾिनो अथई। त बाबा विशेष चईं न, विजयी भव, अमर भव,
अथक भव। ये मुख्य मुख्य वरदान असांखे रोज़ स्मृति में लाइणा खपनि। जे रोज़ स्मृति में लाईंदा आहिनि, मां हिन जो पीउ आहियां, मां आहियां, पत्नी आहियां, पति आहियां, ॿार आहियां, डॉक्टर आहियां, इंजीनियर आहियां, मुंहिंजो इहो धंधो आहे, मुंहिंजो इहो कर्म आहे, ये असांखे रोज़ स्मृति में लाइणो आहे। मां विजयी आत्मा आहियां, अमर आत्मा आहियां, अथक आत्मा आहियां, बाबा जो ॿार आहियां, मास्टर गॉड आहियां, मास्टर सर्वशक्तिवान। मास्टर गॉड में त सभी अची वियो। त ये असांखे इन्हनि जी माला, ख़ुदि जे सुमाननि जी माला रोज़ स्मृति में लाइणी आहे, अनुभव बि करिणो आहे। जॾहिं बाबा खे यादि करे कंदव त ॾाढो सुठो लॻंदो। अमृत वेलो बाबा खे रोहरियान करे करे पोइ उन खां पोइ इहा माला ख़ुदि जी स्मृति में लायो कि मां केरु आहियां। या जॾहिं अलौकिक जन्म वरितो आहे त सौगात व जन्म जो वरदान बाबा विजयी भव जो ॾिनो अथई। जॾहिं इहो वरदान यादि रहंदो त माया विदाई वठी वरिती, माया मूर्छित थी वेंदी। बाबा चवनि था माया विदाई वठी वठंदी, माया मूर्छित थी वेंदी, सामनो न कंदी। जीअं शेर जे अॻियां बकरी छा कंदी, ॾिसंदे ई मूर्छित थी वेंदी न। त जॾहिं इहो वरदान स्मृति में रहंदो आहे त माया सामनो न करे सघंदी आहे। त असां पहिरों खां ई तिलक लॻाए छॾूं रोज़ सुबुह जो, विच विच में बि स्मृति में लाहियो। माया जो राज्य त हाणे समाप्त थियो की थियो। इहे त सिर्फ़ु जीअं कोई हथ सां अॻियां कबो आहे न, ईअं थोरो सो सांस हूंदे हुए बि माया पंहिंजो हथ ॾेखारे थी, लेकिन अंदर खां हिकदमि खोखली थी वई आहे। जीअं न कोई कंहिंजो कहिड़ो ॾाढो विलन हुजे त उहो वीचारो, उनजी आत्मा त शरीर छॾे छॾियईं, लेकिन उनजे शरीर खे ॾिसी बि कई माण्हू ड्रिजंदा आहिनि। त ईअं ई माया हिकदमि मरी वई आहे, शक्तिहीन थी वई आहे। सिर्फ़ु असां उनजो उहो ॿाहिरां खां ईअं ॾेखारे थी, लेकिन अंदर खां हिकदमि खोखली आहे। ऐं तव्हां सभु आहियो मास्टर सर्वशक्तिवान आहे। असां सभु केरु आहियूं? मास्टर सर्वशक्तिवान। मास्टर सर्वशक्तिवान जे अॻियां शक्तिहीन माया छा करे सघंदी? जीअं कल्प पहिरियों बि चयो न कि सभु मरल आहिनि, ईअं ई हीअ माया बि मरल ई आहे। तव्हां सिर्फ़ु बाबा जी यादि में बाबा जी श्रेष्ठ मत ते कर्म कंदा हलो। उनखे जो चइणो आहे, माया अर्थात कोई बि व्यक्ति, कहिड़ी बि चीज़ जेकी असांखे पंहिंजे अतींद्रिय सुख में रहण जे लाइ डिस्टर्ब थी करे, नथी रहण ॾे, उनखे चइबो आहे माया। कहिड़े बि असांजी देह देह संबंध पदार्थ वस्तु वैभव जंहिंजे कारण असां बाबा जी उहो श्रेष्ठ मत पालन नथा करे सघूं, उनखे माया चइबो है न। असांजे शरीर में बि सम्झो कुझु तकलीफ़ थिए थी ऐं असां सोचूं था अमृत वेलो कीअं करूं, मुंहिंजे त हीअं आहे, मुरली कीअं ॿुधां, मूंखे त ईअं थींदो आहे। सॼो ॾींहुं ॿियो कुझु करण लाइ टाइम मिले थो, लेकिन हिकु मुरली जे कारण ई उहो बहानो थो अचे, उहो अमृत वेले जे कारण ई बहानो थो अचे। त माया ई आहे न हीअ, है न, हीअ माया जो ई रूप आहे। हुनखे परखी करे ख़तमु करो, है न। जो बाबा जी श्रीमत खे असां धारण करणु चाहियूं था, लेकिन कोई न कोई कारण, के न के रूप में कोई ॻाल्हि अचे थी, त हुनखे परखी करे ख़तमु करो। न मूंखे त अमृत वेलो करिणो ई आहे, चाहे ॾींहं जो सुम्ही पओ, राति जो अगरि लेट थो थी वञे त कीअं बि करे अमृत वेलो करिणो आहे। बाबा जी मुरली ॿुधणी आहे, नुमाशोम योग करिणो आहे,
ये जो भी तव्हां धारणा करे सघंदा आहियो, जो बि तव्हां लॻे थो कि हा मां करे सघंदी आहियां, उहो मूंखे करिणो ई आहे। बहानेबाज़ी अगरि कोई अचे थी त उहो माया आहे। असां सदा ख़ुशि रहणु चाहियूं था, शांति रहणु चाहियूं था। कोई बि माण्हू, कोई बि आत्मा, कोई बि व्यक्ति, वैभव, चीज, प्रकृति असांखे ख़ुशि नथी रहण ॾे त उहो माया आहे न। मूंखे त ख़ुशि रहणो ई आहे। उन्हनि जो सॉल्यूशन कढो भई, ठीकु आहे, मूंखे त ख़ुशि रहणो आहे, मां सभिनि खे ख़ुशी बांटणी आहे। त ईअं असांखे जांच करे अहिड़ी ॻाल्हियुनि खे ख़तमु करे बाबा जी श्रेष्ठ मत खे धारण करे बाबा जहिड़ो ठहिणो ई आहे। सिर्फ़ु निमित मात्र इहे ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, लेकिन असां अगरि उन्हनि खे परखी करे उन्हनि सां दूर रही करे बाबा जी मत खे पालन करे हलूं त असां विजयी थी वेंदासीं। अच्छा, टियों आहे विजयीपन जे नशे सां सर्व आकर्षणनि सां परे रहो। सदा पंहिंजे खे रूहानी शस्त्रधारी शक्ति सेना व पांडव सेना सम्झंदा आहियो। रूहानी शस्त्रधारी शक्ति सेना पांडव सेना सम्झंदा आहियो त सेना खे व योद्धाउनि खे सदैव छा यादि रहंदो? जो सेना हूंदी आहे, जो योद्धा हूंदा आहिनि, उन्हनि खे सदैव छा यादि रहंदो आहे? विजय। त सदैव विजय जो झंडो पंहिंजे मस्तक ते लहराईंदे उहे अनुभव कंदा आहियो। सदा विजय जो झंडो लहराइण वारा विजयी रतन आहियो न। अहिड़ा विजयी रत्ननि जो यादगार बाबा जी गले जो हार अञा ताईं बि पूजा थींदी आहे। हर हिक खे इहो नशो रहणो खपे कि मां बाबा जे गले जो हार आहियां। हर हिकु आत्मा खे इहो नशो रहे कि मां आत्मा केरु आहियां? बाबा जी गले जो हार। बाबा जी गले जो हार केरु ठही सघंदो? जो हमेशह विजयी रहंदो। विजयी अर्थात जो बाबा चए असां उहो हलूं। सर्व प्रकार जी वाइब्रेशन्स, वृत्ति, वायुमंडल, कहिड़ो बि वायुमंडल हुजे, कहिड़ो बि वातावरण हुजे, कहिड़ा बि माण्हू हुजनि, कहिड़ी बि आत्माएं हुजनि, लेकिन असां सदा हल्का डबल लाइन बाबा जी छत्रछाया में शुभ भावना, शुभकामना संपन्न, सदा ख़ुशि, हिकदमि परफेक्ट लोटस फ्लावर, कमल जो फूल, गुलाब जो फूल, तॾहिं सम्झो असां विजयी आहियूं न। तॾहिं असां बाबा जी गले जो हार ठही सघंदासीं। कहिड़ी बि प्रकार जे आकर्षण सां परे रहण वारो विजय, कहिड़े बि प्रकार जी तमो प्रधानता में जे समय व्यक्ति, वैभव, वातावरण में रहंदे हुए भी सदा कमल पुष्प समान स्थिति विजयी। छा भी थे, लेकिन बाप जी आकर्षण स्वरूप, बाबा जहिड़ो आकर्षण स्वरूप ॿियो कोई भी न। जो सभिनि खां सुंदर, त सभिनि खां सुंदर केरु? शिव बाबा। चाहे कहिड़ो बि संकल्प असांखे अचे थो, लेकिन असां शिव बाबा जी यादि में वेठा आहियूं त उहो संकल्प बि असांखे पंहिंजी तरफ़ आकर्षित न करे। शिव बाबा सभिनि खां सुंदर आहे न, त सदैव बाप जी यादि में रहे, हुन आकर्षण में आकर्षित रहो, त पोइ कोई आकर्षित करे ई न सघंदो। अगरि कोई बि असांखे पंहिंजो राज्य भाग्य ॾियण अचे त वठंदो? तव्हांखे अगरि चांस मिले, तव्हांजी सोसाइटी, तव्हांजी सिटी या देश जो ई नेता ठाहिण लाइ तव्हांखे कोई चुने त वठंदो? छो जी अॼुकल्ह जा प्रेसिडेंट जी कुर्सी काटन जी कुर्सी आहे।
है न, ताज तख़्त छॾे करे काटन जी कुर्सी वठंदा। हा भई, जेका नौकिरी धंधा कंदा आहिनि, जेका हुन कम में ऑलरेडी आहिनि, हुन फील्ड में, कॾहिं कॾहिं बाबा कंहिंखे अलाउ कंदा आहिनि, उहो बि सेवा जे कारण। लेकिन अगरि असां बाबा जे कार्य में समर्पित आहियूं, ये जेका सरेंडर हूंदा आहिनि न, उन्हनि जे लाइ बाबा चवनि था, जेका समर्पित थी विया आहिनि, उन्हनि खे कोई चए भई घर गृहस्थी वारा जेका नौकिरी धंधा कंदा आहिनि, उन्हनि जी त ॻाल्हि अलॻि आहे। उन्हनि खे अगरि नौकिरी धंधो ई करिणो आहे, अगरि अहिड़ो कोई ऑफर अची वेंदो, ऐं अगरि उन्हनि खे ज़रूरत आहे पैसे जी, या बाबा कॾहिं कॾहिं श्रीमत ॾींदा आहिनि, बाबा बि चईंदा आहिनि हा हेॾे पढ़ो, ये नौकिरी धंधो करो ताकी सर्विस थिए। बाबा कंहिंखे अलाउ कंदा आहिनि, सभिनि खे न कंदा आहिनि, हर हिक जी नब्ज़ ॾिसी करे बाबा अलाउ कंदा आहिनि। त बाबा पुछनि था, अगरि तव्हांखे कोई ये कुर्सी ॾे प्रेसिडेंट जी, त वठंदव? ताज तख़्त छॾे करे काटन जी कुर्सी केरु वठंदो? अॼु आहे कल्ह न आहे। सदा हिन नशे में रहो कि समर्पित दीदी खे कोई ऑफर ॾे कि तव्हां इहा सेंटर छॾे करे असां वटि इहा हेड जी जॉब करो असांजी कंपनी में। त अहिड़े ॿारनि खां बाबा पुछनि था, सदैव हिन नशे में रहो कि असांखे जो मिलियो आहे उहो कंहिंखे मिली न सघंदो आहे। सदैव नशो रहे, मां त भॻवान जी ड्यूटी जॉब थी करां, जेकी मूंखे अॻियां हली करे मूंखे विश्व जो राज्य भाग्य मिलणो आहे, त मां हाणे जी कुर्सी छो वठां? सदा हिन नशे में रहो कि असांखे जो मिलियो आहे उहो कंहिंखे बि न मिली सघंदो आहे। हाणे ये प्रेसिडेंट चाहे त स्वर्ग में ईंदो, पंहिंजो त ईंदो, हिन बार जो प्रेसिडेंट आहे उहो त स्वर्ग में ईंदो, छो जो उहो ज्ञान में त हलनि था न। जेकी अॼु जी प्रेसिडेंट आहे हाणे देश जी, उहो बाबा जो ॿार आहे, त उहो उन ई फील्ड में हुया, उहो समर्पित न हुया, त उन्हनि प्रेसिडेंट जो जॉब भी करनि था, साथ साथ सेवा भी त केॾी थी थिए न उन्हनि द्वारा। लेकिन उन समय जो प्रेसिडेंट हुई, उन जे लाइ बाबा चवनि था त जॾहिं बाप जो न ठहे तेसि ताईं स्वर्ग में न अची सघे, हिते ई रहिजी वेंदा। जी प्राइम मिनिस्टर भले ही बाबा जे कार्य में सहयोगी आहिनि, लेकिन ज्ञान में त पूरी रीति नथा हलनि न। त प्रेसिडेंट जो त कंफर्म आहे कि ईंदा, लेकिन बाक़ी सभु जेका बि हलंदा आहिनि, अगरि उहो ज्ञान में पूरी रीति न हलंदा आहिनि त उहो कीअं ईंदा? हाणे उहो त केतिरा सहयोगी आहिनि, केतिरा कंदा आहिनि, छा न कंदा आहिनि, उहो त उहो ॼाणनि। लेकिन बाबा चवनि था जेका अज्ञानी माण्हू हूंदा आहिनि उहो थोरी अची सघंदा, हिते जा हिते ई रहिजी वेंदा, असां स्वर्ग में वेंदासीं। त अहिड़ो नशो ऐं ख़ुशी हुजणी खपे। कॾहिं बि तव्हांजे साम्हूं कोई वॾो ऑफिसर अची वियो, तव्हांजा वॾा संबंधी अची विया जेका ज्ञान में नथा हलनि, अगरि उन्हनि जे साम्हूं तव्हांखे लॻे थो अरे इहे केॾा वॾा माण्हू आहिनि, असांखे त एॾो न आहे, केॾी वॾी सुठी पोस्ट आहे हिननि जी, उन समय इहा ॻाल्हि यादि रखो त इहा बाबा जी जेकी ॻाल्हि आहे इहा उन समय जे लाइ आहे। कॾहिं बि तव्हां टीवी में या तव्हांजे कोई संबंधियुनि खे ॾिसी करे अगरि तव्हां वटि इहो संकल्प अचे थो कि अरे केॾा पैसे वारा आहिनि, केॾी वॾी पोस्ट ते आहिनि, उन समय पंहिंजे पाण खे नशो चढ़ाए मां त स्वर्ग में वञण वारी आहियां, इहे त कलयुग जी पोस्ट, कलयुग जो धन संपत्ति चीजियूं, मिट्टी जे ठहियल उहे घर में रहंदा आहिनि, मां त सोने जे महलनि जे घर में वञी करे रही, इहे त हिते जा हिते ई रहिजी वेंदी। त ईअं जीअं न कॾहिं कॾहिं कोई माण्हू चवंदा आहिनि, जेका माण्हू पुराणा हूंदा आहिनि असांखां वॾा, अगरि हुननि ॾाढो सुखु ॾिठो हुजे घर में, त हाणे वारनि जी जनरेशन खे चईंदा न भई असां त एॾो सुखु ॾिठो आहे, तव्हां त कुझु न ॾिठो अथव, चइण में ईंदो आहे न। त उहो ई असांखे हिन दुनिया वारनि खे ॾिसी करे सोचिणो आहे असां त स्वर्ग जो सुख ॾिसंदासीं, हर कल्प में ॾिसंदा आहियूं,
हिननि त कुझु न ॾिठो आहे। इहे मिटी ईटनि जा महल ठाहे करे ख़ुशि था थियनि, असां त सोने जा महल ठाहींदासीं। असांखे त हेॾी वॾी पोस्ट आहे, विश्व जो मालिक, विश्व जो मालिक असां ठाहींदासीं। केॾी वॾी पोस्ट आहे। इहे त छा अॼु आहिनि कल्ह न आहे। सदा भाग्य जो सुहाग प्राप्त आहे न, सदा भाग्य जो सुहाग प्राप्त आहे त सदा सुहागनी आहियो न। सदा असांखे कहिड़ो भाग्य जो सुहाग प्राप्त आहे, विश्व जो मालिक ठहिण जो भाग्य जो सुहाग प्राप्त आहे, त असां सदा सुहागनी आहियूं न। चौथी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, हलंदे फिरदे चैतन्य आकर्षण करण वारो बोर्ड ठहो। ख़ुशी जो चहिरो जो भाग्यशाली हूंदा आहिनि, उहे सदा ख़ुशि आबाद रहंदा आहिनि। जो भाग्यशाली हूंदा आहिनि उहे सदा ख़ुशि आबाद रहंदा आहिनि। जो बि ॾिसे त ख़ुशी जो खज़ानो ॾिसंदे वे खज़ाने जी तरफ़ आकर्षित थी वञे। वैसे भी ॾिसो, कोई अमूल्य चीज़ रख बि आहे त न चाहींदे हुए बि सभु आकर्षण थींदा आहिनि न उन सां। त जंहिं वटि ख़ुशी जो खज़ानो आहे उन जे पुठियां त स्वतः ई सभु आकर्षित थींदा आहिनि। अगरि असां वटि ख़ुशी जो खज़ानो, असां सदा ख़ुशि रहूं, कुझु न कुझु सुठो कंदा रहूं, त असां स्वतः ई सभु आकर्षित थींदा। ख़ुशी जो चहिरो हलंदे फिरदे चैतन्य आकर्षण करण वारो बोर्ड आहे। इन करे सदा ख़ुशि रहो, जाॾे वेंदव बाप जा परिचय ॾींदव। ख़ुशी जो चहिरो ॾिसंदव त ठाहिण वारे जी यादि ज़रूरु ईंदी। बाबा जो ठहिण खां पोइ सभिनि खां मुख्य चीज़ असांखे इहा ई प्राप्त थींदी आहे, ख़ुशी। असांजे ब्राह्मणनि जो अंतिम जेकी प्राप्ति अंत स्टेज बि इहा ई हूंदी, सदा ख़ुशि, सदा संतुष्ट। जॾहिं हिकु बोर्ड एतिरनि खे परिचय ॾींदो आहे त तव्हां चैतन्य बोर्ड केतिरनि खे परिचय ॾींदा, त तव्हां चैतन्य बोर्ड केतिरनि खे परिचय ॾींदा। त असांखे कीअं परिचय ॾियणो आहे बाबा जो, सदा ख़ुशि, सदा हल्को, सदा संतुष्ट रही करे। एतिरा आकर्षण करण वारा बोर्ड तयारु थी वञनि त ॿियो बि जॻह वॾी करणी पए। बाप दादा पंजी पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था। बाप दादा जो सर्वश्रेष्ठ श्रृंगार आहे संतुष्ट मणि। अगरि तव्हांखे बाप दादा जो श्रृंगार ठहिणो आहे त सदा छा रहो, संतुष्ट रहो। जो संतुष्ट मणियूं आहिनि न, उहो बाप जो श्रेष्ठ श्रृंगार आहिनि। जो सदा संतुष्ट रहंदा आहिनि उन्हनि खे संतुष्ट मणि चइबो आहे। सदा संतुष्टता जी झलक मस्तक सां चमकती रहे, ईअं ई साक्षात मूर्त ठही सघंदा आहिनि। अहिड़ा ई साक्षात मूर्त ठही सघंदा आहिनि। केरु साक्षात मूर्त ठहींदा, जो सदा संतुष्टता जी झलक मस्तक सां चमकदी हुई ॾेखारे मिले। जंहिंजी मस्तक ते चमकंदो उहो संतुष्टता जो सितारो चमकंदो उहो ॾेखारे मिले, अहिड़ा साक्षात्कार मूर्त ठहींदा आहिनि। बाप दादा हर रतन खे पंहिंजो श्रृंगार सम्झंदा आहिनि। बाप दादा हर रतन खे पंहिंजो श्रृंगार सम्झंदा आहिनि। पंहिंजे खे अहिड़ो श्रेष्ठ श्रृंगार सम्झी करे सदा ख़ुशि नसीब रहंदा आहियो कि असां अहिड़ो श्रेष्ठ श्रृंगार आहियूं। उहो कॾहिं सम्झी सघंदासीं जॾहिं असां संतुष्ट रहंदासीं। त पंहिंजे खे अहिड़ो श्रेष्ठ श्रृंगार सम्झी करे सदा ख़ुशि नसीब रहंदा आहियो। अहिड़ो नसीब या अहिड़ी तक़दीर सॼे कल्प में बि कंहिंजी न थी सघंदी आहे। अहिड़ो नसीब, अहिड़ी तक़दीर सॼे कल्प में बि अहिड़ी न थी सघंदी आहे जो असांजी आहे। नसीबवान त सदा ख़ुशी में नचंदा आहिनि।
ये कॾहिं असांखे अनुभव थींदो जॾहिं असांखे असां ईअं सोचंदासीं, असां ईअं सोचे करे मञी करे हलंदासीं कि मूंखे केरु मिलियो ऐं मां हाणे छा थी करां, मां भविष्य 21 जन्मनि जे लाइ पंहिंजो भाग्य थी ठाहियां। बाप दादा की जेतिरी ख़ुशी थींदी आहे उन खां ज़्यादा ॿारनि खे हुजणी खपे। भटकदे हुए खे ठिकानो मिली वञे या प्यासे जी प्यास बुझी वञे त उहो ख़ुशी में नचंदो आहे न। बाप दादा की जेतिरी ख़ुशी थींदी आहे उन खां ज़्यादा ॿारनि खे ख़ुशी हुजणी खपे। छो जे असां भटकदे हुए खे ठिकानो मिलियो। दुनिया में ॾिसो माण्हू कहिड़ा भटकनि था अञा ताईं न, जेको हर साल अमृतसर वैष्णो देवी वञण वारा माण्हू, हरिद्वार वारा वञण वारा माण्हू, वर्सिन ते वञण वारा माण्हू हिकु साल न वञनि त उन्हनि खे केॾो खाईंदो आहे अंदरि, केॾो ख़ाली ख़ाली लॻंदो आहे। हिकु ॾींहुं मंदरु न वञे, हिकु ॾींहुं कोई कंहिंजो दर्शन न करे त माण्हू केॾा दुखी आहिनि। असां दुखी थी न आहियूं? असांखे त चैतन्य भॻवानु मिली वियो। भले अगरि असां हिकु ॾींहुं सेंटर न बि वञूं त बि बाबा त असांखे चई रखी अथई न त जिते बि आयो मूंखे यादि करो न। असांखे त बाबा सुविधा पंहिंजो परिचय ॾेई छॾियो अथई ऐं पंहिंजो ठिकानो मथे आहे। असांखे कोई चीज़ हाणे ईअं लॻंदी, अरे मां हीअं न कयो, हीअं न, अॼु हेॾे न वियमि, सेंटर न वियमि। हा, बाक़ी रोज़ु बाबा खे यादि करिणो आहे, मुरली पढ़णी आहे, इहे त नियम करिणो ई आहे न। लेकिन जो दुनिया वारा एॾो ख़र्चो करे भटकनि था, हिकु साल माण्हू कोई वञण वारो न वञे त केॾो दुखी थी वञे। हाणे ॾिसो केॾो अमरनाथ, बद्रीनाथ, केॾी बारिश में माण्हू भटकनि था ऐं पंहिंजी जेकी आत्मा जी इच्छा आहे, श्रद्धा आहे, उनखे बि नथा छॾे सघनि। बसि किथां प्राप्ति थी वञे, एॾे ओॾे केॾो भटकनि था, किथां दुख दूर थी वञे। असांजो इहो भटकणु दूर थी वियो आहे न, केॾो ख़र्चे सां माण्हू बची वियो आहे। बाबा जो ठहिण खां पोइ भक्ति मार्ग जे ख़र्चनि सां बि माण्हू बची वेंदो आहे, त भटकण सां बि बची वेंदो आहे। इहो प्राप्ति केॾी आहे, आत्मा खे घर वेठे केॾी प्राप्ति थी थिए। त ईअं अहिड़ी ॻाल्हियूं सोचे करे वीचार सागर, इनखे चइबो आहे वीचार सागर मंथन। जेसीं असां वीचार सागर मंथन न कंदासीं न, बाबा छा असांखे ॾिनो अथई, छा असांखे प्राप्ति थी आहे, मां छा थी करां, हाणे छा थो करां, तेसीं असांखे जो बाबा चईं न ख़ुशी हुजणी खपे, ख़ुशी में नचो, उहो न थी सघंदो आहे। त रोज़ वीचार सागर मंथन करो, बाबा जी मुरली खणो, जीअं त बाबा असां सां ॻाल्हियूं था करनि कि हा बाबा ॾिसो ईअं था चवनि, बराबरि, हा ईअं थियो आहे। हिकु सुबुह में वेही करे ॿुधंदा आहियूं, उहा अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन सॼे ॾींहं में बि ईअं मुरली जा हिकु पॉइंट अगरि असां विच में पढ़ूं, वीचार करूं हिक ॿिए सां, या पंहिंजे पाण ई बाबा सां वेही करे कि हा बाबा केॾो सुठो तव्हां असांखे रास्तो ॿुधायो, केॾो भटकणु बंदि थी वेंदो। अहिड़ी ख़ुशी में रहो जो कोई उदास असांखे ॾिसंदे उहो ख़ुशि थी वञे, उनजी उदासी मिटिजी वञे। त ईअं असांखे सदा ख़ुशि रहणो आहे। ख़ुशी में रहण लाइ बाबा जे ज्ञान जो मनन चिंतन करिणो आहे। छठो पार्टी सां बाबा ॻाल्हाइनि था, विशेष आत्माउनि जो विशेष कर्तव्य आहे हर कर्म ते अटेंशन ॾियणु। असां विशेष आत्माउनि जो विशेष कर्तव्य छा आहे, असांखे हर कर्म कंदे हुए अटेंशन ॾियणो आहे कि जो कर्म मां कंदा मूंखे ॾिसी ॿिया बि कंदा, इहा अटेंशन रहंदो आहे। जो कर्म मां कंदमि मूंखे ॾिसी सभु कंदा, अहिड़ो अटेंशन हर कर्म ते रखिणो, इहे ई विशेष आत्माउनि जो विशेष कर्तव्य आहे। हर कर्म अहिड़ो हुजे जो सभई ॾिसी करे वंस मोर चवनि
बाबा चवनि था हर कर्म अहिड़ो हुजिणो खपे जो सभी ॾिसी करे वंस मोर चवनि। जीअं ड्रामा में जो विशेष पारदारी हूंदा आहिनि जंहिंखे हीरो पारदारी चईंदा आहियूं, उन्हनि खे पंहिंजे मथां केतिरो अटेंशन रहंदो। त असांखे बि सदा हर कर्म कंदे हुए बाप जी यादि में रहणो आहे ताकी सभी चवनि वंस मोर। हर कदम सोचे सम्झी करे उठाईंदा आहिनि न दुनिया में जेका एक्टर हूंदा आहिनि, छो जी सभिनि जी नज़र उन्हनि ते हूंदी आहे। त असां बि त आहियूं न, अॻियां हली त माण्हू हाणे बि ॾिसो कंहिंखे था चईंदा असां ब्रह्मा कुमार कुमारी आहियूं, असां हेॾे वेंदा आहियूं ज्ञान में, त तव्हांजी हर चलन खे माण्हू नोट कंदा अथव। तव्हांखे पतो लॻे न लॻे उहो नोट कंदा आहिनि, पोइ उहो ॿियनि खे ॿुधाईंदा आहिनि कि तव्हांजे ज्ञान में त हीअं थींदो आहे, उहो त हीअं कंदी ई न आहे। तव्हांजे घर वारा बि नोट कंदा हूंदव। अगरि तव्हां अमृत वेलो न कंदा, बाबा चईंदो हा मां ज्ञान में वेंदी आहियां, अमृत वेलो नथा करो, मुरली नथा ॿुधो, या जो धारणायूं आहिनि या जो पंहिंजी सोच बोल कर्म असांजा ओड़ा न आहिनि, त तव्हांखे ई केॾी चई ॾींदव। तव्हां त चईंदा असां ज्ञान में वेंदा आहियूं, असांखे हीअं सेखारींदा आहिनि, तव्हां त कंदा ई न आहियो। त हिन करे बाबा चवनि था कि हिकु बार चइण ये त बाबा चवनि था हिकु बार चइण मां ब्रह्मा कुमार कुमारी आहियां, मतिलबु असांजे मथां माण्हुनि जी नज़र हूंदी आहे। त हिन करे सदा पंहिंजो हर क़दम सोचे सम्झी करे उठायो, पंहिंजो हर संकल्प बोल कर्म ॾाढो ई सोचे सम्झी करे उठाइणो खपे, छो की असांजे मथां सभिनि जी नज़र आहे। हिकु बार चई छॾियो मां ब्रह्मा कुमार कुमारी आहियां, मां हिन ज्ञान में वेंदी आहियां, त न चाहींदे हुए बि माण्हुनि जी नज़र तव्हांजे मथां ज़रूरु वेंदी। त एतिरो अटेंशन रखी करे हलणो खपे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।